Hello everybody, Assalamu alaikum and welcome to Music for You Reloaded, and today's show is a very special show because we are having Sinjo Tamam Ghano Mashhoor singer in our show, Sarmad Ayaz Saab. Assalamu alaikum. मेहरबानी सर वालेकुम साईं कीअं आहियो? ज़बरदस्त बिल्कुल खुश आहियो? चाक चंगा वाला जोड़ मतारा तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया अल्हम्दुलिल्लाह। अच्छा साईं अवांखे कीअं पियो लॻे म्यूज़िक फॉर यू? मूंखे असां ॾाढो ज़बरदस्त पियो लॻे पहिरियों बि ज़बरदस्त लॻंदो ऐं हाणे त हिते अची करे ॾाढी ख़ुशी थी आहे। KTN सिंधी फनकारनि जे फन खे ज़ाहिर कयो आहे, सिंधी माण्हुनि जे दिलनि जी तर्जुमानी कई आहे। कशिश ऐं KTN बाक़ाइदे हर शहर में हर ॻोठ में हर गलीअ में इहो ई आवाज़ आहे त KTN कशिश। Zabardast. So guys, we'll be having loads of chat with him and we'll be hearing some songs and his vocals too. But you have to wait for that. Right now we are going to move towards our chart. So song number 10 and 9 of this week coming out your way. I'll catch you guys on the other side. Stick around to your TVs. Right, guys, welcome back. You are still jamming with Ali Ahmad in your own show. This is Music for You Reloaded. And we are with Sarmad Ayaz Saab. Sain, hane asanke chha ta budao. साईं आवां तव्हां हिकिड़ो आइटम थो ॿुधायां ज़ाहिर शेख। बिल्कुल असांजे सॾ में सिक सुहिणा वणे त बाबा कंदो हलियो आहे। जीअं KTN कशिश माण्हुनि खे सॾु पई ॾिए न सिक जो, इन आम जेको आहे उन हिसाब सां माण्हुनि खे सिक जो सॾु थो ॾियां। बिल्कुलु डोह में के दकड़ियों था पायो हो जेके सर वठी सन विकणी चरन था असां यार ज़ाहिद उन्हनि मनायो असांजे सॾ में आसे कसोणा वणई त वहवा कंदो हलियो ही दिल लगी आ लिकी न सघंदी ही दिल लगी आ लिकी न सघंदी वणल में वाका कंदो हलियो असांजे सॾ में आसे कसोणा जे रूह लए तो घुरी बहारी त प्यार खे ॾे जमार सारी पिरी असां ॾे अची त पंहिंजा पिरी असां ॾे अची त पंहिंजा पका इरादा कंदो हलियो असांजे सॾ में आसे कसोणा वणई त वहवा कंदो हलियो ही दिल लगी आ लिकी न सघंदी ही दिल लगी आ लिकी न सघंदी वणल में वाका कंदो हलियो। साईं वाह जो कलाम ॿुधायो, ज़बरदस्त। So guys, more music coming out your way. Alright guys, welcome back. You are still watching Music for You, the hottest program of the town, and असां सां गॾु आहिनि साईं सरमद अयाज़ साहब। साईं हाणे असांखे छा था ॿुधायो? हाणे आउं तव्हांखे मां हिकिड़ो आइटम थो ॿुधायां, मुंहिंजो आहे पुनल सां प्यार जी। बिल्कुलु मुंहिंजो आहे पुनल सां प्यार अॼो मुंहिंजो आहे पुनल सां प्यार अॼो साड़ा सेज पलंग सिंगार अॼो मुंहिंजो आहे पुनल सां केची केची वया वई वेल टरी अची शहर बंबो रख बार लगी केची केची वया वई वेल टरी अची शहर बंबो रख बाहे लगी। Zabardast. So guys, more music coming out your way. Alright guys, welcome back. You are watching Music for You Reloaded, and we are having loads of fun and we are listening some classical stuff. Sain, ये बताओ, अवां
ॻाइण जो फन कंहिं खां हासिल कयो? शुरू में रेडियो पाकिस्तान ते उस्ताद सादिक अली हूंदो मरहूम, उन खां पंहिंजे फ़न जी शुरूआत कई ऐं उन खां फ़न सिखियो। सरमन सिंधी उस्ताद खां मुंहिंजो शौक़ु हुयो उन स्टाइल में ॻाइण जो ऐं दोस्त पसंदि कंदा हुया। रुहानी उस्ताद हुयो, उन खां पोइ उन सां मिलियुसि, उन जो तव्हां जेका मुंहिंजा एल्बम ॿुधो ऐं महसूसु कयो राग खे जे तव्हां में दिमाग़ु आहे, ज़हन आहे, सुर आहे, तव्हां बिल्कुलु सुठो ॻाईंदो। ज़बरदस्त। पोइ मूंखे चयो मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे ऐं तव्हां वधंदा रहो। इंशाल्लाह एंड ऑल द बेस्ट इन योर करियर। अच्छा, हाणे असांजे व्यूअर्स खे छा था ॿुधायो? हाणे हिकिड़ो आइटम थो ॿुधायां दोस्तनि खे। जिते हुजो सुखिया हुजो असांजी याद वाइया, असांजी याद वाइया। कॾहिं कॾहिं मिली वञो कॾहिं कॾहिं मिली वञो दर्द जी दवाइया, दर्द जी दवाइया। रुगो पए ॾिसण घुरियम अचण वञण छॾियो नहा, ॾिसण तॾो कोन ॾिसण तॾो कोन हो, ॾियो नहा सज़ाइया, ॾियो नहा सज़ाइया। जिते हुजो सुखिया हुजो असांजी याद वाइया, असांजी याद वाइया। लश, जबरदस्त। जिते हुजो सुखिया हुजो। राइट गाइस, मोर में चके मंगाउट योर वे एंजॉय। ओके डोकी गाइस, वेलकम बैक। यू आर स्टिल वाचिंग म्यूजिक फॉर यू। ऐं साईं, जीअं त अव्हांखे ख़बर आहे KTN जो स्लोगन ई इहो आहे, सिंध सां इश्क जी नई इब्तिदा। अव्हां वटि का अहिड़ो कलाम आहे जंहिंमां सिंध सां इश्क जी का ॻाल्हि हुजे? बिल्कुलु आउं तव्हांखे ॿुधायां थो। बिल्कुलु। तोखे सोनो लाकेट ठहराए जा जंहिंमें सिंध जो नक्शो यार हुजे, मुझे प्यार सां गॾु हर वक़्तु पिरी, मुझे प्यार सां गॾु हर वक़्तु पिरी। सिंध धरतीअ जी तोखे सार हुजे, तोखे सोनो लाकेट ठहराए जा जंहिंमें सिंध जो नक्शो यार हुजे। हिकु तुंहिंजो प्यार पसंदि आहे, ॿियो सिंध सां मुंहिंजी जिंद आहे। कुर्बान ॿिनी तां कंध आहे, कुर्बान ॿिनी तां कंध आहे। मुंहिंजी तोसां वफ़ा हर हंधि आहे, तोखे सोनो लाकेट ठहराए जा जंहिंमें सिंध जो नक्शो यार हुजे। मुंहिंजे प्यार सां गॾु हर वक़्तु पिरी, मुझे प्यार सां गॾु हर वक़्तु पिरी। सिंध धरतीअ जी तोखे सार हुजे, तोखे सोनो लाकेट ठहराए जा जंहिंमें सिंध जो नक्शो यार हुजे, जंहिंमें सिंध जो नक्शो यार हुजे। वाह, जो कलाम ॿुधायो अथई साईं। हाणे हलूं था पंहिंजे चार्ट ॾांहुं। सो गाइस, मोर म्यूजिक कमिंग आउट योर वे, एंजॉय। असांजो ईमेल एड्रेस आहे m4u@ktntv.net. Send us your suggestions, your comments, your dedications, anything you guys want to share. Let us know. All right. So, साईं, हाणे असांजी सभिनी टीम जे लाइ, असांजे कैमरा क्रू, एडिटर्स, our team members in transmission in Thailand and everyone around, ऐं असांजे स्पेशली असांजे व्यूअर्स जे लाइ का ख़तरनाक कलाम थी वञे। मां पंहिंजो उस्ताद सरमन सिंधी जो तव्हांखे सरमन सिंधी साईं, अड़े चढ़ थी वञे। सजण ईअं मजुगाए जीअं मागे मोर न पुछिए, हिकु रती रत न निकिरे ॿियो सिक तुंहिंजी साए। असां त तो ही लाए पर में पुछाऊं ते कयूं, असां त तो ही लाए पर में पुछाऊं ते कयूं। सजण ईअं मजुगाए जीअं मागे मोर न पुछिए, हिकु रती रत न निकिरे ॿियो सिक तुंहिंजी साए। असां त तो ही लाए पर में पुछाऊं ते कयूं, असां त तो ही लाए पर में पुछाऊं ते कयूं।
अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र ओ पिरी तो ॾिठो नाहे ओ पिरी तो ॾिठो नाहे संदस रूप संदस रंग संदस रूप संदस रंग इए आहे जीअं तूं अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े नाग अड़े नाग अड़े नाग अड़े नाग पिरी तो ॾिठो नाहे संदस ॾाहु संदस डंग संदस ॾाहु संदस डंग इए आहे जीअं तूं अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र ओ पिरी तो ॾिठो नाहे ओ पिरी तो ॾिठो नाहे संदस रूप संदस रंग इए आहे जीअं तूं वाह अड़े चंद्र अड़े चंद्र जबरदस्त जबरदस्त Alright guys, time to bounce, it's time to go home, but before that, साईं असांजे व्यूअर्स खे का पैगाम ॾियणु चाहियो था? दोस्त बिल्कुलु पैगाम ॾींदासीं त सभु दोस्त प्यार ऐं मोहबत सां रहनि ऐं असांखे पंहिंजी दुआनि में यादि रखनि ऐं KTN ॾिसंदा रहनि कशिश TV ॾिसंदा रहनि ज़बरदस्त सो गाइस अवांखे ख़बर आहे छा करिणो आहे पंहिंजे ख़्वाबनि ख़्यालनि मुस्कुराहटनि पंहिंजे जज़्बातनि ऐं पंहिंजे वालिदैन जो तमामु घणो ख़्यालु रखिजो टिल नेक्स्ट टाइम इट्स अली अहमद साइनिंग आउट फी अमान अल्लाह